प्रियालो में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी जो ओचितो दौरो प्रियालो में हलंदड़ पब्लिक हेल्थ जे कम जो मुआइनो कयो वियो। इन मौक़े ते पब्लिक हेल्थ जे ऑफिसरनि खे हुकुम ॾिनो त जल्द खां जल्द कम पूरो करे गुलाबनि जे शहर खे गंदगी खां बचाए सघिजे। MP सैयद मोहम्मद बचल शाह जिलानी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह ऐं शहीद सरमद सिंधी जे शहर खे ख़ूबसूरत रखण लाइ वाइदो कयो आहे। उनखे मखदूम मोहम्मद इस्माइल रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते हाज़िरी भरी। प्रियालो टाउन कमेटी जे ऑफिस जी विज़िट कराई वई। इन मौक़े ते प्रियालो टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद जुमन शाह यगून, एडमिनिस्ट्रेटर आफ्ताब अहमद मुग़ल ऐं ॿियनि मुलाज़िमनि सां मुलाक़ात कई वई। उनखां पोइ उस्ताद अली अहमद सोलंकी जे घर वारी जी वफ़ात ते दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।